असां सोचूं पिया त यार इमाम हुसैन जेको आहे सो करबला में शहीद थी वियो, एतिरा मुस्लमान हुया जेको आहे उन। अस्सलाम वालेकुम दोस्तो, यार ॿुधण में अचे पियो त आयतुल्ला खामनाई ऐं उनजो ख़ानदान धोखे जे दौरान शहीद थी वियो। धोखो ईअं थियो जो सुबुह जो का मीटिंग हुई रूम में, सभु गॾिजी मीटिंग कनि पिया। उते हुनजो डिफेंस मिनिस्टर हुयो, हे हुयो, ॿिया कमांडर हुया। एन उन वक़्तु 30 मिज़ाइल इसराइल उते आया आहिनि, 30 मिज़ाइल एन उन ई टाइम ते, जंहिंजे नतीजे में आयतुल्ला खामनाई शहीद थी वियो। इंतिहाई अफ़सोस आहे, जॾहिं बि गद्दारी थींदी आहे त पंहिंजनि खां थींदी आहे, ऐं पंहिंजा ई गद्दारी करे जेको आहे सो मतिलबु अहिड़ा कंधार लीडर दिलेर माराए छॾींदा आहिनि। जीअं ॾिसो था वेनेज़ुएला जो सदर हुयो, उन मुल्क जे आर्मी चीफ गद्दारी कई, डोनाल्ड ट्रंप घिड़ी उते जेको आहे सो वेनेज़ुएला जे सदर खे अगवा करे आयो उनजी घरवारी समेत। हाणे बि कुझु मूंखे लॻे थो त ईअं ई आहे जो को बि मुल्क, हे सभु मुस्लमान मुल्क आहिनि जा हुकुमरान आहिनि, त को बि जेको आहे हुन सां गॾु बीहण जे लाइ तयार ई न आहे। माना ख़ाली अञा हुनजे मथां कावड़ था कनि त बाबा तूं असांजे मुल्कनि जे एयरबेसनि ते छो हमला कर तूं, जाते अमेरिकी जेको आहे एयरबेसनि जा हुननि जो कुझु आहे जा एम्बेसियूं आहिनि, अञा हिन जे मथां कावड़। हालांकि हिन सभु मुस्लमाननि में रुॻी 2 मुल्क हिकिड़ा या 3 मुल्क हिन सां गॾु बीहनि न। अमेरिका जे पीउ खे बि ताक़त न आहे जो ईरान सां जेको आहे टकर करे। हिन मुस्लमान मुल्कनि जे विच में हिकिड़ो ई ईरान आहे जेको आहे पियो थो पीसजे, मारजे, क़तल पियो थो थिए, हर तरीक़े जो तशद्दुद, बमबारी, गोला, मीज़ाइल ईरान ते पिया लॻनि था। पर मजाल आहे जेको मुस्लमान हुकुमरान उथी इहो ऐलान करे त बाबा असां हुन सां गॾु आहियूं, जे हुन ते हमिलो कयो त असां ते हमिलो कयो। असां सोचूं पिया त यार इमाम हुसैन जेको आहे सो करबला में शहीद थी वियो, एतिरा मुस्लमान हुया जेको आहे उनजो साथ न ॾिनो। हाय असां हुजूं त अलाए छा कयूं आहे, पर अॼु जो मंज़र ॾिसूं था न, मूंखे इहो लॻे थो त हिन मुस्लमाननि खां, अॼु जे मुस्लमाननि खां उहे बहितर हुया। कुझु न कुझु मां सम्झा उन्हनि मुज़ाहमत कई हूंदी, पर हे जेके बुज़दिल, ना अहल, नालाइक हुकुमरान, हे कुझु बि न कंदा। को बि हुकुमरान कंहिं बि मुल्क जो एक्शन खणंदो, अॻु में थींदो त अवाम पोयों थींदी, पर हे ना अहल अहिड़ा आहिनि जो अवाम अञा निकिरंदी त उनखे गोलियूं हणी शहीद करे उन्हनि खे पंहिंजे घरनि में मोटाईंदा, उथण न छॾींदा। अलाह जेको आहे ईरान जी मदद अता फरमाए। बाक़ी हिन मुस्लमाननि जे विच में ईअं ई नियतो आहे जीअं इमाम हुसैन, इमाम अली मक़ाम करबला में शहीद थी वियो, मुस्लमाननि जे विच में कंहिं बि साथ न ॾिनो।